बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, यू वाचिंग वॉइस इट विद KTN न्यूज़। आऊं है लैला निसार। नाज़रीन, अॼु प्रोग्राम में तमामु अहम इशू खे असीं उथारींदासीं त वालिदैन हिकु यूनेस्को जी रिपोर्ट मुताबिक़ वालिदैन पंहिंजी इनकम मां 57% पंहिंजे ॿारनि जी पढ़ाईअ ते ख़र्च कंदा आहिनि। ऐं उन खां अलावा तव्हांखे हिकु ॿी हैरानकुन जेको आहे शइ मां ॿुधाईंदी हलां त पाकिस्तान एशिया में उन्हनि मुल्कनि में शामिल आहे जिते तालीम ते सभ खां वधीक ख़र्चो थींदो आहे। सो अॼोके प्रोग्राम में अॼु असांजो मौज़ू कुझु अहिड़े रीति जो आहे त हिकु तरफ़ प्राइवेट स्कूल्स आहिनि ऐं ॿिए तरफ़ जेको आहे गवर्नमेंट स्कूल्स आहिनि। अॼु असीं सरकारी मुलाज़िमनि ऐं प्राइवेट मुलाज़िमनि खे जेको आहे बढ़ाईंदासीं कोन, पर असीं हिकु जेन्युन इशू खे रेस कंदासीं त प्राइवेट स्कूल्स उहे हुजनि था जिते क्वालिटी एजुकेशन हुजे थी ऐं जेको फीस जो स्ट्रक्चर आहे, यानी जिते फीस हुजे थी उहा तमामु वॾी हुजे थी। उहे ॿार जेके ख़्वाहिशमंद हुजनि था सुठी तालीम हासिल करण जे लाइ, उन्हनि जे लाइ इहा शइ ॾुखी थी वञे पई त हू प्राइवेट स्कूल में कीअं पंहिंजी दाख़िला कराइनि, छो त उते हिकु त फीस महांगी आहे ऐं ॿियो इशू इहो आहे त जेके हिन वक़्तु ॿार एनरोल्ड आहिनि प्राइवेट स्कूल्स में, उन्हनि जा वालिदैन बि सिरापा एहतिजाज आहिनि त जून जुलाई जी, छो त हाणे गर्मियुनि जो मौसम जूं छुटियूं जेके आहिनि उहे शुरू थी चुकियूं आहिनि ऐं उन बावजूद भी पेरेंट्स इहो सवाल कनि पिया त जून जुलाई जी फीस जेको आहे प्राइवेट स्कूल इंतज़ामिया छो पई वठे। नंबर 3 नंबर ते ॻाल्हि इहा अचे पई त प्राइवेट स्कूल्स छुटियुनि में ॿारनि खे जेको आहे समर कैम्प जी सूरत में जेको आहे दावत ॾींदा आहिनि त अचो ऐं टाइम स्पेंड कयो जीअं ॿार घर में फारिग न वेहनि। हिकु सुठो स्टेप आहे, पर उन समर कैम्प जी बि फीस प्राइवेट स्कूल इंतज़ामिया छो वठे पई, इहो बि असीं सवाल जेको आहे पंहिंजे प्रोग्राम में उथारींदासीं। ऐं रही ॻाल्हि सरकारी स्कूलनि जी, असीं खोड़ पंहिंजा प्रोग्राम्स जेके आहिनि सरकारी स्कूलनि मथां कंदा आया आहियूं। एजुकेशन मिनिस्टर खे बि खोड़ दफ़ा दावत ॾिनी आहे त सरकारी स्कूलनि वारे मामले ते अची करे ॻाल्हाए, पर एजुकेशन मिनिस्टर खे जेको आहे ॿियूं सरगर्मियूं जेके आहिनि उहे वधीक अज़ीज़ आहिनि अफ़सोस सां। सो बहरहाल उन वाले सां बि ॻाल्हि ॿोल थींदी त जेको आहे सिंध हुकूमत इन शइ ते केतिरी तवजह ॾिए पई। तालीम जो बजट जेको आहे अर्बन में हुजे थो, पर जेकॾहिं असीं सरकारी स्कूलनि जी हालति ॾिसूं त उहा असांखे लॻे न पियो त उहे उन बजट मां कुझु पैसा जेके आहिनि सरकारी स्कूलनि ते बि ख़र्च थींदा हुजनि। सो बहरहाल इहे अॼु असीं पॉइंट्स पंहिंजे प्रोग्राम में रखंदासीं त हिकु तरफ़ यानी तालीम जेको आहे अॼुकल्ह महांगी छो थी वई आहे। जेके खोड़ सारा ॿार आहिनि उहे गवर्नमेंट स्कूल्स जे बजाए प्राइवेट स्कूल्स जो रुख वञी करे कनि था, त असीं इन ॻाल्हि ते जेको आहे ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां सां मौज़िज़ महिमान मौजूदु आहिनि, उन्हनि खां पुछंदासीं त हीउ छा समूरो मामिलो आहे ऐं ॿार जेके वालिदैन आहिनि उहे छो सिरापा एहतिजाज आहिनि, न सिर्फ़ु सिंध में, पर असीं मां इहो बि शेयर कंदी हलां त हाणे रिसेंटली रावलपिंडी में जेको आहे हाई कोर्ट पारां इहो हुकुमनामो जारी कयो वियो हुयो त प्राइवेट स्कूल इंतज़ामिया जून जुलाई जी फीस न वठंदी, पर उन बावजूद बि हुननि जेको आहे वाउचर्स ॿारनि खे जारी करे छॾिया हुया। सो बहरहाल आउं वक़्तु घणो ज़ाया न पई कयां पंहिंजे इंट्रो में, महिमाननि जो तारीफ़ कराईंदी हलां पई त मूंखे फ़ोन कॉल ते जॉइन कयो आहे सीनियर सहाफ़ी काज़ी आसिफ़ साहब। काज़ी साहब अस्सलाम वालेकुम ऐं महिरबानी टाइम कढण जे लाइ। ॿिए तरफ़ स्टूडियो में मूंखे ॿिनि महिमाननि जॉइन कयो आहे। हैदर अली साहब आहिनि, चेयरमैन ऑल प्राइवेट स्कूल एसोसिएशन। हैदर साहब वरी महिरबानी टाइम कढण जे लाइ। ॿिए तरफ़ तव्हांखे वेठल नज़र ईंदा अब्दुल सत्तार साहब, अब्दुल सत्तार सिमायर साहब जेके डायरेक्टर आहिनि प्राइवेट स्कूल्स कराची जा। सत्तार साहब महिरबानी टाइम तव्हां कढियो। ऐं असांखे हीर सो साहब पीपल्स पार्टी मां थोरी देरि में जॉइन कंदियूं टेलीफोन लाइन ते। ऐं ॿिए तरफ़ तव्हांखे जेको आहे असांखे वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे सगीर चांडियो साहब जेके सहाफ़ी आहिनि, रिपोर्टर आहिनि, ज़बरदस्त रिपोर्ट्स जेके आहिनि उहे ब्रेक कंदा आहिनि अख़बारनि में। उन्हनि सां बि जेको आहे असीं तालीम ते बजट जे हवाले सां जेको आहे ख़ुसूसी गुफ़्तगू कंदासीं। ऐं असांखे प्रोफेसर आफ्ताब हयात साहब बि जॉइन कयो आहे जेके डिपार्टमेंट ऑफ हिस्ट्री जा खे हेड पिया कनि इस्लामाबाद मॉडल कॉलेज फॉर बॉइज़ में, ऐं उन्हनि खे 32 सालनि जो जेको आहे तमामु सुठो तजुर्बो आहे। उन्हनि खे पढ़ाई जो सुठा तालीमी माहिर आहिनि ऐं ॿियो प्रेसिडेंट आहिनि फेडरल गवर्नमेंट कॉलेज टीचर एसोसिएशन जा बि, ॿियो ट्रिपल ग्रेजुएट भी आहिनि। सो तमाम मेहमानन के जो है वेलकम कया थी। प्रोफेसर साहब आपको भी वेलकम करती हूँ, बहुत शुक्रिया कि तमाम मेहमानों ने इस प्रोग्राम के लिए टाइम निकाला। तमाम मेहमानन जी मेहरबानी। शुरुआत जी है असी हैदर अली साहब का कयूँ था। हैदर अली साहब से जो है शुरुआत करते हैं। हैदर साहब आप यकीनन सिंधी जो है वो समझते हैं और बोलते भी अच्छी हैं, तो आपसे जो गुफ्तगू का आगाज़ है वो हम सिंधी में ही करेंगे। यो बुधाए जो हैदर साहब तो एक तो प्राइवेट जी अजकल मयारी तालीम है वो असीं ॾिसूं था प्राइवेट स्कूल जी सूरत में मिले थी नंबर 1, ऐं ॿियो इहो आहे त उहा जेकी मयारी तालीम आहे तमामु घणी महांगी हुजे थी छो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। लैला सभिनी खां अॻु में त तव्हांजी महिरबानी, तव्हां असांखे मौक़ो ॾिनो। ऐं तालीम या एजुकेशन जेको आहे हर मुल्क जो दुनिया में वॾो इम्पोर्टेंट मसइलो आहे ऐं हर मुल्क में इन ते ॻाल्हि ॿोल थींदी आहे। ऐं इहा बि असांखे ख़बर हुअणु घुरिजे त दुनिया में प्राइवेट तालीम जेका आहे
उहा आहे महांगी, छो त प्राइवेट तालीम जेको हूंदी आहे उहा गवर्नमेंट पारां न थींदी आहे ऐं सॼो ख़र्चो जेको आहे उहो पेरेंट्स जेके आहिनि उहे पे कंदा आहिनि ॿार जी फीस जे शक्ल में। त पाकिस्तान में इत्तेफ़ाक़ सां या चओ त बदक़िस्मती सां असां को अहिड़ो निज़ाम न ठाहियो आहे त सरकारी जेके स्कूल आहिनि उन्हनि में को अहिड़ी सुठी तालीम हुजे या एतिरी मयारी घटि में घटि तालीम हुजे जेके वालिदैन जेके आहिनि उहे चाहिनि त असांजो ॿारु सरकारी स्कूल वञे। पोज़ीशन इहा आहे त प्राइवेट एजुकेशन जेका आहे उहे दौर सां गॾोगॾु ऐं जेको हालात जेके आहिनि जेका सोसाइटी तरक़ी कंदी आहे इन जे चकर में ऐं इन जे वजह सां जेका आहे प्राइवेट एजुकेशन सेक्टर जेको आहे उहो पाकिस्तान में बि वजूद में आयो आहे। पर असां वटि इहा बदक़िस्मती आहे त छो त सरकार जेका आहे उहा सरकारी स्कूलनि जे मथां हथु तमामु कढी छॾियो आहे ऐं उन्हनि जो को पुरसाने हाल न आहे। इन करे प्राइवेट स्कूल जेके आहिनि या प्राइवेट एजुकेशन जेका आहे उहा मुआशिरे जी वालिदैन जी ज़रूरत थी वई आहे ऐं जेको माण्हू बि जेतिरे जंहिं बि इनकम ग्रुप में आहे जेतिरी बि उनजी आमदनी आहे उन हिसाब सां उनजी शदीद ख़्वाहिश इहा आहे त हू प्राइवेट स्कूल में पंहिंजे ॿार खे पढ़ाए। हैदर साहब त मयारी तालीम जेको आहे महांगी थी वई आहे। मक़सदु प्रोग्राम जो मक़सदु बि इहो आहे त प्राइवेट स्कूल जेके आहिनि उहे एतिरी महांगी फीस छो पिया वठनि, यानी फीस स्ट्रक्चर एतिरो हाई छो आहे जो ग़रीब जो ॿारु प्राइवेट स्कूल में दाख़िला पंहिंजी न पियो कराए सघे। हिकु त हिते स्टेट रिस्पॉन्सिबल बि आहे त हू अहिड़ा जेके आहिनि सरकारी स्कूल्स ते उन लेवल ते छो कमु न पई करे। पर जेकॾहिं स्पेसिफिकली असीं प्राइवेट स्कूल्स जी ॻाल्हि कयूं त डोंट यू थिंक त थोरी उन्हनि जी जेको फीस स्ट्रक्चर आहे उहो अनफेयरली हाई आहे? जीअं असांजी सोसाइटी में इनकम ग्रुप आहिनि इन हिसाब सां जेके प्राइवेट स्कूल्स में कैटेगरीज़ बि आहिनि। ईअं तव्हां नथा चई सघो त प्राइवेट स्कूल एतिरा महांगा आहिनि त को वालिदैन जेको आहे पंहिंजे ॿार खे उते दाख़िल ई नथो कराए सघे। प्राइवेट स्कूल अहिड़ा बि आहिनि असांजे सिंध में जेके 500 रुपया महीना वठंदा आहिनि, 1000 रुपया वठंदा आहिनि, 3000 वठंदा आहिनि। ऐं मां तव्हांखे वसूख़ सां ई ज़िमेदारी सां ॻाल्हायां थो त असां वटि एतिरा अक्सरियती स्कूल जेके आहिनि उहे 3000 खां वठी 5000 रुपए ताईं महानो फीस वठंदा आहिनि ऐं उन में पंहिंजी बेस्ट ॾींदा आहिनि। बाक़ी जेके जंहिंजी तव्हां महांगे स्कूलनि जी ॻाल्हि था कयो त उहे इलीट स्कूल आहिनि 1% रुगो 1 सैकड़ो जेको आहे 3000 5000 फीस हिकु ॿार जी ठीकु आहे। अॼुकल्ह जो ख़ैर जिते घाटेड रोड महांगाई हले थी उते त ख़ैर 3000 ऐं 5000 मिडिल क्लास फैमिलीज़ बि अफोर्ड करण खां सोचनि पियूं जंहिंजा 5 6 ॿार आहिनि। सो बहरहाल अब्दुल सत्तार साहब तव्हांजी तरफ़ असीं वधूं था ऐं इहो ॿुधाइजो त अवां जे आॾो आउं इहो सवालु रखंदसि त ठीकु आहे जीअं हैदर साहब ॻाल्हि कई त 3 खां 5000 ताईं बि फीस आहे हिकु ॿार जी। पर जॾहिं छुटियूं थियनि थियूं ऐं को अहिड़ियूं एक्टिविटीज़ कराइनि था, चलो एक्टिविटीज़ जी बाद में था ॻाल्हि करे वठूं, जून जुलाई जी फीस जेको आहे प्राइवेट स्कूल्स छो पिया वठनि? हिकु आम सवाल अक्सर करे जेको आहे पेरेंट्स पुछंदा आहिनि। उनजे नतीजे में असीं खोड़ दफ़ा ॾिठो आहे त हू एहतजाज बि कनि था। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त अवां ॻाल्हि कई त जून जुलाई जी फ़ी जे हवाले सां महिरबानी पहिरियां तव्हांजी त असांखे तव्हां मौक़ो ॾिनो त इहा ॻाल्हि असांखे क्लियर कयूं। त प्राइवेट स्कूल्स जेके हलनि पिया उन्हनि वटि जेको स्टाफ आहे उन्हनि जूं जेके बिल्डिंग्स आहिनि उहे या बिजली वग़ैरह उन्हनि वटि आहे उहा सभु ईअं न आहे त जेकॾहिं उन्हनि जी वैकेशन थी वई त हाणे उहे ख़र्चा सभु स्टॉप थी विया। न, उन्हनि जो स्टाफ जेको आहे उहो तनख़्वाह वठे पियो। उन्हनि जी रेंट ते अक्सर करे जेके प्राइवेट स्कूल्स आहिनि उहे रेंट बिल्डिंग में आहिनि, उन्हनि जो रेंट बि हले पियो। उन्हनि जो बिजली जो बिल ठीकु आहे कर्टेल थी थो वञे कंहिं हद ताईं बिजली वग़ैरह या स्टेशनरी वग़ैरह, पर बाक़ी मेजर जेके बि अख़राजात आहिनि उहे उन्हनि जा कंटिन्यू आहिनि। ऐं गवर्नमेंट जेकॾहिं अगरि अलाउ कयो आहे प्राइवेट स्कूल ख़र्चा कंटिन्यू आहिनि त पोइ पे जेको आहे उहो वालिदैन कनि फीस जी सूरत में? ॻाल्हि हीअ आहे त असां मतिलबु ॻाल्हि हीअ आहे त जेको स्कूल जो हूअं बि जेको ख़र्चो आहे उहो प्राइवेट स्कूल जो ख़र्चो आहे ई वालिदैन ते न। कोई बि माण्हू मां कंहिं ॿिए जे लाइ त ख़र्चु कोन कंदुसि न, मां फैसिलिटेट त करे सघां थो, पर उहो जेको ख़र्चो आहे पोइ पंहिंजो वालिदैन पंहिंजे ॿार ते ई कंदा, उहे ई कंदा। त हीअ जेको ख़र्चो आहे उनजी तालीम ते ई थिए थो। ऐं उहे जेके वैकेशन जो टाइम आहे न उन में ईअं बि न आहे कोई स्टाफ सॼो उन्हनि जो घर वेठो आहे। उन स्टाफ खे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते उहे रिफ्रेशर कोर्सिस बि कराइनि था पिया, उन्हनि खे जेको आहे सो ॿियूं फैसिलिटीज़ बि ॾियनि था। त इन हिसाब सां उहे जेके टीचर्स आहिनि उनखे रिफ्रेशर कोर्सिस थींदा आहिनि।
अच्छा, छुट्टियुनि जे दौरान जून जुलाई में उन्हनि खे जेको आहे सो रिफ्रेशर यानी उन्हनि जो इन्हनि अच्छा जून जुलाई जी फीस जो मक़सदु जेको आहे टीचर्स खे कोर्सिस कराइण हूंदा आहिनि ऐं जेके फैसिलिटीज़ ॿारनि खे ॾिनियूं वञनि पियूं जिन में थधो पाणी या साफ़ सुथरा वॉशरूम शामिल आहिनि मक़सदु इन जो इहो हूंदो आहे हिन सां मां एग्री कंदुमि ठीकु आहे हाणे वधूं था असीं अञा इन ते खोड़ आउं सवाल उथारींदसि पंहिंजे सहाफ़ियुनि जे तरफ़ वधूं था काज़ी आसिफ साहब अवां बि जेको आहे गुफ़्तगू ॿुधी रहिया आहियो यकीनन अब्दुल सत्तार साहब हुजनि या हैदर अली साहब हुजनि छो त हू प्राइवेट एसोसिएशन्स ऐं गवर्नमेंट ऑफिसनि सां ख़ैर जेको इदारो आहे अब्दुल सत्तार साहब जो लाॻापियल आहे त यकीनन हू हुनखे सुठे नमूने सां डिफेंड कंदा काज़ी साहब अवां जो छा चवणु आहे जीअं त सत्तार साहब चयो त जेको जून जुलाई वारी फीस आहे उहा टीचर्स खे कुझु कोर्सिस कराइण जे लाइ ऐं जेके फैसिलिटीज़ मुहैया कयूं वञनि थियूं प्राइवेट स्कूल्स में उन जे लाइ वरिती वेंदी आहे त छा इहो हिकु सही सेटिस्फैक्टरी जवाबु आहे जी काज़ी साहब तव्हां जिम्मेदारी है कुछ आवाज अचे तो जी 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 प्लीज़ स्कूल जी सुल्तान बेहतर करण जी जिम्मेदारी पेरेंट्स जी कोने का वो स्कूल जी इंतजामिया जी आहे ऐं हू जेके पंहिंजे ख़र्च मां पंहिंजे टीचर्स जी ट्रेनिंग कराइनि था ऐं स्कूल खे बहितर कनि था त इहो उनजी जिम्मेदारी आहे हू उनजे लाइ फीस वसूल कनि था एक्स्ट्रा फीस वसूल करण जो कहिड़ी तुक थी बीहे तव्हां एक्स्ट्रा फीस वठो ऐं पोइ मां चओ जेके टीचर्स जी ट्रेनिंग था करायूं या स्कूल जी हालत या वॉशरूम्स खे बहितर था कयूं पिया पर मुंहिंजे ख़्याल में हीउ प्राइवेट स्कूल जो इशू आहे उहो तबक़ाती इशू आहे असां वटि मुआशिरे में हिकु ॿिनि एक्सट्रीम ते जेको आहे थोरो वियो आहे इहो ऐं हुन में सभ खां आम ॻाल्हि इहा आहे त ग़रीब माण्हू जेको पढ़ाए न सघे एजुकेशन में को ॿियो रस्तो न आहे त पोइ गवर्नमेंट जो स्कूल हुन वटि आहे ऐं न त प्राइवेट में स्कूल में थो वञे सही उहा बजा ॻाल्हि आहे त जेको आहे सरकारी स्कूल मौजूदु आहिनि जेके अफोर्ड नथा करे सघनि पर हिते त इहा ॻाल्हि थी अचे जेकी मयारी तालीम आहे उहा महांगी आहे त जेको रुख आहे उहो वालिदैन जो अक्सर करे प्राइवेट स्कूल जी तरफ़ हुजे थो मां तुंहिंजी कोशिशि त सभ खां वधीक प्राइवेट स्कूल जेकॾहिं आसपास त उहे गवर्नमेंट ऑफिसर जे मुलाज़िमनि जे करे ऐं गवर्नमेंट पाण पंहिंजे एजुकेशन सिस्टम ते अदब जो इज़हार करे थी ऐं हू जेकॾहिं इवन ख़ुदि एजुकेशन ऑफिस जेके आहिनि उन्हनि जे औलाद सरकारी स्कूल में न आहे पढ़ंदी बल्कि प्राइवेट में पढ़ंदी आहे त उन्हनि खे जेकॾहिं हू पंहिंजा ॿार स्कूल में सरकारी स्कूल में पढ़ाए त उनखे ख़बर पए त मसइला कहिड़ा आहिनि ऐं कहिड़ा मसइला कीअं हल थियणु घुरिजनि पंहिंजा बच्चा जॾहिं पढ़ंदा त उन सुधार खे बहितर करे सघिजे थो पर जेकॾहिं बच्चा ॿियनि जा पढ़ंदा ऐं पाण जेके आहिनि उहे प्राइवेट स्कूल में पढ़ाईंदा त पोइ ज़ाहिर आहे सुधार जी इहा ई पढ़ंदी असां अक्सर असेंबली में जॾहिं कवर कंदा आहियूं या कंहिं सां मुलाक़ात थींदी आहे असां हुनखे चवंदा आहियूं गवर्नमेंट जे ऑफिसर खे या MPs खे त तव्हां अहिड़ी शादी करायो जंहिंमें प्राइवेट मुलाज़िम आहे या एटलीस्ट एजुकेशन सां तालुक आहे जे ऑफिसर जो या ॿार सरकारी स्कूल में पढ़नि त जीअं उहा मयार बहितर थी सघे अच्छा अवां चओ था त जेके MPs वग़ैरह जा ॿार आहिनि उहे बि सरकारी स्कूलनि में पढ़नि इहो पिया चओ अवां बिल्कुलु MPA जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि जा ॿार गवर्नमेंट स्कूल में पढ़नि त जीअं उहो पर उहो मयार इहा त हिकु ॾाढी क्लियर कट ॻाल्हि आहे त उहो मयार हाणे सरकारी स्कूलनि में ओड़े लेवल जो रहियो ई कोन्हे को हाणे सरकारी स्कूलनि में उहो जेको आहे तबिको पढ़ाए थो जेको प्राइवेट खे अफोर्ड न पियो करे सघे इतफ़ाक़ न कंदुसि छो त समूरे में मदद स्कूलनि खे छॾियो बाक़ी जेके बि हींअर जेकॾहिं फेडरल पब्लिक सर्विस कमीशन जा इम्तिहान ॾिसो या पब्लिक सर्विस कमीशन जा इम्तिहान ॾिसो उन ते अक्सर तव्हांखे प्राइवेट स्कूल जी न मिलंदी बल्कि गवर्नमेंट स्कूल जी मिलंदी त उहे त अॻिते महिनत कनि था पर असीं प्राइमरी लेवल ते ज़रूर इहो ॾिसंदासीं त सही न त हुननि खे अहिड़े क़िस्म जूं एक्टिविटीज़ छो त उहो त हुननि जो राइट आहे हू त महिनत करे जेको आहे ठीकु आहे अॻिते निकिरी था अचनि सुठी ॻाल्हि आहे पर असां मयार ते त सवाल उथारे था सघूं न काज़ी साहब त वाक़ई में ख़राबु आहे मयार जी लेवल तव्हां ॻोठनि जा स्कूल ॾिसो छतुनि जा जेके चापड़ किरिया पिया हूंदा आहिनि हिकिड़ो प्रॉपर माहौल उन्हनि खे ॾियणु इहो त हुनजो बेसिक राइट आहे ॿारनि जो मां अर्ज़ु थो कयां त मूंखे हिन ते कंप्रोमाइज़ करण जी कंहिंखे सूताली न आहे त पोइ तव्हां हुनखे सहूलियत न ॾियो मां सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि थी कई त जॾहिं इहा हाल जॾहिं मुंहिंजो जेकॾहिं को सरकारी स्कूल जो ॿार जो ऑफिसर जो ॿार हुन स्कूल में पढ़ंदो त उनखे ख़बर पवंदी त चापड़ किरिया पिया आहिनि या पाणी कोन्हे वॉशरूम कोन्हे को टीचर नथो अचे उहो केरु ख़्यालु कंदो हिते असांखे यादि आहे त HME स्कूल में सिंध सेक्रेटेरिएट जे ऑफिसरनि जा ॿार HME स्कूल में पढ़ंदा हुआ त हुन HME स्कूल जी जेका लेवल या जेका जो मयार उहो त ज़बरदस्त हूंदो जॾहिं खां उन्हनि पंहिंजा ॿार उतां कढी प्राइवेट में मोकिलिया त हुन स्कूल जो
बिल्कुलु बर्बाद थी वियो। हाणे वरी ॿीहर उनखे बहितर करण जी कोशिशि कनि था। त मुंहिंजो इहो ख़्यालु आहे त जेका ग़रीब माण्हू आहिनि उन सां जो ज़ुल्म आहे, भुट्टो जे दौर में जेके वॾा स्कूल प्राइवेट स्कूल आहे उन्हनि खे नेशनलाइज़ कयो वियो हो। थी सघे थो हुते जेको असांजो साईं वेठो आहे प्राइवेट स्कूल जो अॻुवान, उहो जेकॾहिं असां इख़्तिलाफ़ कंदो, पर मुंहिंजे ख़्याल में उहो तमामु ज़बरदस्त पॉलिसी हुई त तव्हां प्राइवेट स्कूलनि खे घटि में नेशनलाइज़ कयो, जीअं इक्वल लेवल ते सभिनी खे एजुकेशन मिले, हिक ई मयार जी मिले। इन ॻाल्हि ते जेको आहे इख़्तिलाफ़ हुजे पर मुंहिंजी पंहिंजी राय आहे। ऐं हीअ जेको सिस्टम आहे, अच्छा भुट्टे साहब जे दौर में छा पॉलिसी हुई त प्राइवेट स्कूल्स खे छा कयो वञे? उन में प्राइवेट स्कूलनि जे वॾा स्कूल उनखे नेशनलाइज़ करे छॾियो, पंहिंजे तहवील में वठी छॾियो ऐं उनखे उन लेवल ते जेको आहे सो एजुकेशन ॾिनी वेंदी जंहिंमें जेको आहे सो वॾी फी अदा करणी न हूंदी उन्हनि खे। हीअ मामिलो तमामु घणो सही आहे। अच्छा हिकिड़ी ठीक है इहा पॉइंट भी मां जेको आहे हैदर साहब या सतार साहब खां ज़रूरु पुछंदसि त जीअं मां ॻाल्हि कई त इहा त वालिदैन जी ज़िम्मेदारी त न, इहा त इंतिज़ामिया जी ज़िम्मेदारी आहे त जेका जून जुलाई वारी फीस जी सतार साहब ॻाल्हि कई, पर इन खां अॻु में जेको है प्रोफेसर आफ्ताब साहब ॾे असीं वधूं था। प्रोफेसर साहब मैं थोड़ा कंसाइजली आपको एक्सप्लेन कर लेती हूँ कि व्हाट वर वी डिस्कसिंग अबाउट। हम जो है प्राइवेट और गवर्नमेंट स्कूल्स की बात कर रहे थे। आप भी काफ़ी अरसा जो है वो सिंध में रहे हैं, 32 साल का एक्सपीरियंस है वहाँ अभी, क्योंकि आपने इस्लामाबाद से ज्वाइन किया है। तो अभी सरकारी मैं आपसे ये पहले बेसिक सवाल पूछूंगी कि मयारी तालीम जो है क्या वो महंगी होती भी जा रही है आजकल के वालिदैन के लिए? क्या अच्छे स्कूल से मुराद ये है कि जहाँ पे तालीम का मयार जो है वो अच्छा हो, वहाँ पे पढ़ाना जो है वो मुश्किल हो गया है, मुश्किल तरीन हो गया है? थैंक यू वेरी मच। प्रोग्राम KTN का उन्होंने न्याय किया मौजूद पे जी प्रोफेसर साहब की आवाज़ मुझे ठीक नहीं आ रही स्टूडियोज में। जी आपको अब आवाज़ मेरी आ रही है? जी आ रही है। अच्छा, मैं ये अर्ज कर रहा हूँ कि हर मुल्क की अपनी प्रायोरिटीज होती हैं। मैंने महसूस किया है कि पाकिस्तान तमाम पॉलिटिकल पार्टीज कहने को तो ये कहती हैं कि एजुकेशन हमारी प्रायोरिटी है। हाँ, एजुकेशन फॉर ऑल। सही। एजुकेशन फॉर ऑल मुख्तलिफ नारे लगा के मुख्तलिफ स्लोगन्स दे के, लेकिन हकीकत ये है कि जब भी कोई गवर्नमेंट इक़्तिदार में आती है उसकी प्रायोरिटी वो एजुकेशन नहीं रहती। दूसरा नारा हेल्थ का लगाती है, हेल्थ उसकी प्रायोरिटी नहीं रहती। तो पहली गुजारिश तो मेरी गवर्नमेंट से होगी कि वो जो इतना बड़ा तफावत है, इतना बड़ा डिफरेंस है, इतना बड़ा फर्क है सरकार और प्राइवेट इंस्टीट्यूशन में, उसको कैसे खत्म किया जाए, इस पर उन्हें बैठना चाहिए, माहिरीन को बैठना चाहिए। अच्छा, अपनी पॉलिसी बनानी अच्छा चाहिए। इधर हमारे साथ जो दूसरे सहाफ़ी मौजूद हैं उनका ये कहना है कि जब हम ये सवाल उठा रहे हैं मयारी तालीम का, तो वो कह रहे हैं कि अभी जैसे वो सिंध की पर्टिकुलरली बात कर रहे हैं कि वही सरकारी स्कूल के बच्चे जो हैं कमीशन का एग्ज़ाम पास कर लेते हैं। तो क्या ये तालीम के मयार पे सवाल उठाना दुरुस्त है कि प्राइवेट और गवर्नमेंट स्कूल्स में एक बहुत बड़ा खाल मौजूद है? जी, इसमें कोई शक नहीं कि जो है प्राइवेट स्कूल्स और सरकार के स्कूलों में एक हमें डिफरेंस नजर आता है, लेकिन पॉइंट ये है कि हमारी हुकूमत प्राइवेट इंस्टीट्यूशन पर कोई ऐसी रेगुलेटरी अथॉरिटी नहीं। आपने फीसेस की बात की, आपने वहां पर आप देखें, मैं जानता हूं सिंध के प्राइवेट स्कूलों के टीचर्स इस काबिल नहीं है कि वो पढ़ा सकें, उनकी कोई ट्रेनिंग का बंदोबस्त नहीं है। और इसी तरह सरकार के तालीमी इदारों में भी उन्हें नौकरी दी जाती है, टीचर बना दिया जाता है, लेकिन ट्रेनिंग पर काम नहीं किया जाता। अच्छा, ये पॉइंट लेकर जाते हैं हैदर अली साहब के पास, जो कि चेयरमैन है ऑल प्राइवेट स्कूल एसोसिएशन के। हैदर साहब, क्या प्राइवेट स्कूल में जो प्राइवेट टीचर्स होते हैं, प्राइवेट स्कूल के टीचर्स, क्या वो नाअहल हैं पढ़ाने के लिए? वो ट्रेंड नहीं होते? आप तो कह रहे हैं कि जून जुलाई में उन्हें बाकायदा कोर्सेज कराए जाते हैं। देखिए, यहाँ 2-3 बातें हो गई। जी पहली बात जो आपने जून जुलाई की फ़ीस के हवाले से कही, जी, आप वो हमारे डायरेक्टर सत्तार साहब ने उसको बहुत अच्छा सा क्लियर किया कि जून और जुलाई हो या साल के 12 महीने हो, तो हमारे स्टाफ की जो मुकम्मल तनख्वाहें हैं वो चलती रहती हैं और बिल्डिंग्स के जो किराए हैं वो भी अपनी जगह बाकी रहते हैं। और क़ानून में भी
12 महीने की फ़ीस लेने की इजाज़त दी गई है। अच्छा। और वालिदैन जब प्राइवेट स्कूल में बच्चे को दाखिल करते हैं इस पे हम तो कानूनी माहिर को शामिल कर सकते हैं प्रोग्राम में प्लीज़? यकीनी तौर पर वालिदैन और स्कूल के दरमियान जो है एक अखलाकी मुआहदा तय पाता है कि इतनी फ़ीस वालिदैन देंगे और स्कूल इतनी फ़ीस के एवज़ जो है वो उनको ये सहूलियात और फैसिलिटीज़ देगा। अच्छा। मैं आपसे गुजारिश कर देता हूँ कि सूबा सिंध में तकरीबन 14,000 से ज़्यादा प्राइवेट स्कूल्स रजिस्टर्ड हैं, जिनमें अगर बहुत महंगे स्कूलों की तादाद का आप अंदाज़ा लगाएंगी तो वो 1,000 से ज़्यादा स्कूल्स नहीं बनेंगे। इसका मतलब ये है कि बहुत ही जो ज़्यादा मेजॉरिटी स्कूल्स हैं, 13,000 या इससे ज़्यादा के स्कूल 14,000 में से वो मुनासिब फ़ीस के एवज़ तालीम दे रहे हैं। अच्छा, कंट्रीब्यूशन क्या है उनका कि अगर सरकारी स्कूलों में 4.5 मिलियन बच्चे पढ़ रहे हैं, तकरीबन 45 लाख बच्चे पढ़ रहे हैं, तो हमारे पास तकरीबन 3.5 मिलियन 35 लाख बच्चे सूबा सिंध में प्राइवेट स्कूल्स में पढ़ रहे हैं। अब सवाल ये पैदा होता है कि प्राइवेट स्कूल्स में क्या असातिज़ा अहल हैं या नहीं हैं। इस बात से पहले वो जो सवाल किया गया या बताया गया कि अगर कमीशन का इम्तिहान होगा या किसी प्रोफेशनल कॉलेज के दाखिले का इम्तिहान होगा तो शायद सरकारी अदारे के बच्चे ज़्यादा पढ़ते हैं। नहीं, मैं आपसे यानी वो भी जो है वो क्वालिफाई कर लेते हैं। मैं अर्ज़ कर देता हूँ उसमें प्रॉब्लम ये है कि सरकारी कॉलेजेस में जो बच्चे जाते हैं वो इंटरमीडिएट लेवल पर वो तमाम के तमाम मेजॉरिटी बहुत बड़ा पोर्शन जो है वो प्राइवेट स्कूल्स से जा रहा होता है, और फिर सरकारी कॉलेज में जब इंटरमीडिएट लेवल पर का मामला होता है तो वो अपनी कोचिंग एकेडमी और कॉलेजेस की पढ़ाई की वजह से वो अपने एग्ज़ाम को क्वालिफाई कर लेते हैं। प्राइवेट स्कूल्स में असातिज़ा की अहलियत का सवाल शायद बहुत दूर अफ्तादा या पसमानदा या बहुत ही जो रेगिस्तानी इलाके हैं या जो बहुत ही दूर दराज के रिमोट एरियाज़ हैं, वहाँ तो यह शायद हो कि जितने स्कूल्स हैं वहाँ अवेलेबिलिटी ऑफ टीचर्स नहीं है, वहाँ शायद कहीं कॉम्पिटेंसी का इशू हो, लेकिन प्राइवेट सेक्टर तो काम ही मुकाबले पे करता है, मुसाबकत और कंपटीशन के उसूल पे करता है। और जितना फोकस प्राइवेट स्कूल्स अपने टीचर्स को लेकर होते हैं, शायद सरकारी स्कूलों में तो हेडमास्टर या हेडमिस्ट्रेस के पास जो है इतना वक्त ही नहीं होता, उनको तो दफ्तरी उमूर के मामला का सवाल भी कंदासीं। ये पॉइंट से मां तमाम मेहमान की तरफ वठी था। सगीर साहब जे तरफ असीं वधूं था। लेट्स सी व्हाट इन्फॉर्मेशन डज़ ही हैव। सगीर, अवां रिपोर्ट जेको है मुख्तलिफ़ जेको है तालीम खाते के हवाले से ब्रेक कंदा आया आहियो। तव्हां सां स्पेसिफिकली असीं बजट ते ॻाल्हाईंदासीं। जेकर असीं सरकारी स्कूलनि जी ॻाल्हि कयूं, प्राइवेट स्कूल के हवाले से अवां वटि का इन्फॉर्मेशन आहे तो ज़रूर शेयर करो, जेको असीं डिस्कस कयूं पिया जून जुलाई जी फीस वारो मामलो। बे तरफ़ सरकारी स्कूलनि जी या तालीम जी ओवरऑल जेका बजट अचे पई उहा पोएं साल जेको आहे केतिरी हुई, ऐं हाणे भी यकीनन जेको आहे जॾहिं ही न्यू बजट जो ऐलान थींदो त यकीन कुझु न कुझु तालीम जे लाइ ज़रूरु अरबनि रुपयनि में रखियो वेंदो। पर तव्हां खां सवाल इहो आहे त बजट जा पहिरियों अंग अखर असां सां शेयर कजो त केतिरी तालीम जे लाइ रखी वञे पई ऐं जेतिरी रखी वञे पई छा उहा उन लेवल ते इस्तेमालु थिए पई? बड़ी महिरबानी लैला। तव्हां पहिरीं शुरूआत जॾहिं प्रोग्राम शुरू कयो त तव्हां चयो सरदार शाह वटि जेको आहे उहो टाइम आहे तालीम जे प्रोग्राम में अचण जे लाइ। अच्छा, तो बिल्कुलु इहे ई आहे। सिंध हुकूमत जी जेका उहे जेका तरजीहनि में शामिल हुजे, सिर्फ़ पेपर में उनजी तालीम जेका उन तरजीहनि में शामिल आहे। अमली तौर ॾिठो वञे त तालीमी मयार जेको आहे बिल्कुलु पोइते आहे। सिर्फ़ु मां तव्हांखे काल्ह ताईं जी अपडेट ॾींदुसि जेका फाइनेंस डिपार्टमेंट ॿुधाए पियो त जेको एजुकेशन सेक्टर आहे उन जे लाइ 508 जेके उहे स्कीमूं आहिनि उन्हनि जे लाइ हलंदड़ साल यानी 21 ऐं 22 में ही जेको ख़तमु थिए थो साल 24 जून ते जो 15 जून ते उहो बजट जेको आहे नई पेश कंदा 2022 ऐं 23 जी। त ही साल ख़तमु थी वियो आहे। 26 अरब रुपया 508 स्कीमनि लाइ रखिया विया, पर हिन वक़्त ताईं जेको फाइनेंस डिपार्टमेंट जा जेके अंग अखर जेके आहिनि उहे 36% जेके ख़र्च थी सघिया आहिनि। यानी 26 अरब उहो टोटल एक्सपेंडिचर जेको थियो आहे उहो 9 अरब 38 करोड़ रुपया थियो आहे। यानी बाक़ी ॿी जेका बजट जेका आहे उहा इस्तेमालु न थी सघी आहे। ऐं टोटल बजट केतिरो हुयो? टोटल बजट पोएं साल वारो टोटल जेको आहे जेको डेवलपमेंट जी साइड मां तव्हांखे ॿुधायां थो त 26 अरब रुपया जेके उहे 26 अरब रुपया रखिया विया हुआ। त उन 26 अरब रुपयनि मां स्कूल एजुकेशन खाते जा जेके
उनमें 303 स्कीम हुयूं, उनजो 14 जेके अरब रखिया विया, 107 कॉलेज एजुकेशन जो स्कीमूं हुयूं, उनमें 4 अरब रुपया रखिया विया। ईअं ई स्पेशल एजुकेशन जा जेके 15 स्कीमूं हुयूं, उते 80 करोड़ रखिया विया। ऐं स्टेट जा जेका आहे टेक्निकल जेका एजुकेशन ॾींदा आहिनि, त उहे जेके 23 स्कीमूं आहिनि उनजे लाइ जेके उहे 1 अरब 20 करोड़ रुपया रखिया विया। ऐं जेकी यूनिवर्सिटीज़ एंड बोर्ड जे लाइ 60 स्कीमूं हुयूं, उनजे लाइ 6 अरब रुपया रखिया। त मजमूई तौर ते 508 स्कीमूं रखियूं वयूं हर साल, उनजे लाइ 26 जेको आहे उहा अरब रुपया रखिया विया हुआ। पर नतीजे में जेको आहे उन्हनि कामरनि जी लापरवाही, नेब जे ख़ौफ़ जे करे अच्छा, इहो थोरो क्लियर कजो, मां बि सम्झणु चाहियां थी त 508 जेके स्कीम्स आहिनि, यकीनन उन में इहो बजटाइज़ इन खे कयो वियो, इन में बजट शामिल हुयो डेवलपमेंटल प्रोग्राम्स जे लाइ तालीम जे हवाले सां? बिल्कुलु इहो ई आहे त तालीम जी बहितरी लाइ हर साल जेको आहे स्कूलनि में जेका बुनियादी जेका खोट हुई या उन्हनि खोट खे ख़तमु करण जे लाइ जिते वॉशरूम न आहिनि या उन्हनि स्कूलनि जी बहाली हुजे, इहे टोटल ओवरऑल सॼियूं 508 स्कीम्स मां 36% जेको आहे यूज़ थियो। बिल्कुलु बजट जेका आहे उहा 26 अरब मां जेको आहे सिर्फ़ 9 अरब रुपया इस्तेमाल थी सघी आहे। हीअ जेका बजट आहे उहा वरी ईंदड़ साल जेका अची वेंदी ऐं हर साल तव्हां ॾिठो हूंदो त काथे काथे जन सिंध हुकूमत में बजट पेश कंदा आहिनि, मुंहिंजो वॾो वज़ीर त इहो ॿुधाईंदा आहिनि तालीम असांजी पहिरीं तरजीह में शामिल आहे। सिर्फ़ु उन लाइ त हर साल तव्हां ॾिठो हूंदो मॉनिटरिंग एंड एजुकेशन डिपार्टमेंट हुजे या RSU हुजे, इहे समूरा डिपार्टमेंट मौजूदु आहिनि ऐं उन्हनि स्कूलनि जी मॉनिटरिंग कंदा आहिनि, उन्हनि जी बायोमेट्रिक कंदा आहिनि। उनजे बावजूद बि स्कूल जेके उहे बंदि मिलंदा आहिनि हर साल उन्हनि जे रिपोर्टनि मुताबिक़। ऐं RSU जी तव्हां रिपोर्ट खणंदो, उते बि तव्हांखे इहो मिलंदो स्कूल बंदि आहिनि, उन्हनि में बुनियादी सहूलियतूं न आहिनि। पोइ हीअ जेका बजट जेका आहे हर साल बजट में इज़ाफ़ो थिए थो, उन जा ज़िम्मेवार जेके केरु आहिनि। हाणे ही जेका सॼे साल में टोटल जेको 100% बजट इस्तेमालु थियणु घुरिजे हा, पोइ स्कूलनि जी हालत बहितर थिए हा, जिते वॉशरूमनि जी सहूलियत न आहे, जिते बिजली जी सहूलियत न आहे, जिते चोर दीवारी न आहे, या समूरियूं जेके उते बुनियादी सहूलियतूं स्कूलनि में न आहिनि, जिते चापर किरत आहे, उहो इन्हनि जी लापरवाही जे करे हाणे तव्हां जेका नॉन डेवलपमेंट बजट ॾिसो, उन्हनि में तव्हांखे 100% ख़र्च ईंदो, छाकाणि जो उन्हनि जो उनमें इंट्रस्ट हुजे थो ऐं उहो 100% गैर तरक़ियाती बजट जेका आहे उहा ख़र्च करे वेंदा आहिनि। डेवलपमेंट बजट जेका आहे टोटल ओवरऑल सॼी सिंध गवर्नमेंट जी तव्हांखे ॿुधायां त 252 अरब रुपया बजट आहे सॼी सिंध हुकूमत जी। उहा जेका सूबाई जेका आहे उहा 222 अरब आहे ऐं डिस्ट्रिक्ट जेका IDP आहे उहा 20 अरब आहे। टोटल 222 ओवरऑल सूबे जे लाइ या पर्टिकुलरली तालीम जे लाइ? न, ओवरऑल सॼी सूबे जी जेका IDP जी ॻाल्हि कयां, तालीम जी जेका आहे एजुकेशन सेक्टर जी, मां ॿुधाया त 26 अरब रुपया उन्हनि जी बजट अची वई, उन मां 36% जेका उहो बजट इस्तेमाल थी आहे। सॼी सिंध हुकूमत जी जेका तव्हांखे ॿुधाया त उहा टोटल 252 अरब आहे ऐं उन मां जेके 252 मां 3 जेके अरब उहे डिस्ट्रिक्ट IDP आहे, यानी उतां बि 50% बजट इस्तेमालु थी आहे। कामरनि जी में लापरवाही हुजे थी, बजट डेवलपमेंट वारी साइड में उन्हनि जो ध्यानु घटि हुजे थो। ऐं हालांकि सिंध हुकूमत ख़ासि तौर ते सिंध जे वॾे वज़ीर हर काबीना जे इजलास में इहो एजेंडा रखियो हो त डेवलपमेंट बजट जेका आहे उहा 100% इस्तेमालु थियणु घुरिजे। ठीकु आहे, सो मक़सदु कंसाइज़ी जेकॾहिं ॻाल्हि रखूं, जेतिरी बजट आहे उन जो जेको आहे उहा ओवरऑल इस्तेमालु न पई थिए, बल्कि अधु बि उनजो जेको आहे असीं चऊं त इस्तेमालु नथो थिए। जीअं मां चयो त 26 अरब आहे त 36% जेको आहे इस्तेमालु थी आहे। महिरबानी सॻी त तव्हां जेको आहे प्रॉपर्ली असां सां अंग अखर शेयर कया ऐं हाणे जेको आहे असां वधीक वधूं था पंहिंजे टॉपिक जी तरफ़ ऐं सरकारी स्कूलनि जी हालत ते बि असीं ॻाल्हि कयूं था त इहो जेको आहे ॿारनि जो बुनियादी हक़ आहे त हू तालीम हासिल कनि सरकारी स्कूलनि में। काज़ी साहब, तव्हांजी तरफ़ आउं हुजणु चाहींदसि, तव्हां गुफ़्तगू ॿुधी, असांजा रिपोर्टर बि असांखे जेको आहे इंफॉर्म करे रहिया हुया इन हवाले सां त जेकी बजट आहे उहा ओवरऑल न पई यूज़ थिए उन्हनि डेवलपमेंटल प्रोग्राम्स जे, या जेतिरी आहे उनजो जेको आहे थोरो हिकिड़ो बसि चंक इस्तेमालु थिए पियो, पर उन बावजूद बि एतिरो जेको आहे ख़ासि डेवलपमेंट असांखे नज़र न पयूं अचनि। सो जिते पॉलिटिशियंस इहो नारो हणनि पिया त एजुकेशन फॉर ऑल, तालीम सभिनी जे लाइ आहे, उते तालीम जो ई हाल छो आहे? उते अवां यकीनन पंहिंजे हिकु जवाब में पॉज़िटिविटी त ॾेखारी त सरकारी स्कूलनि जा उहे ई ॿार आहिनि जेके कमीशन वग़ैरह बि पास कनि था, पर पोइ बि बुनियादी हक़ खां छो असांजी रियासत महरूम रखे पई ॿारनि खे? महिरबानी, मुंहिंजो मक़सदु इहो हुयो चवण जो त जेका प्राइवेट स्कूल जा दावा कनि था उन तव्हां दावा जेके पिया
जेका गिवन सिचुएशन आहे उन में बि जेको कमु थी रहियो आहे उन खां वधीक बहितर करणु गवर्नमेंट जी ज़िम्मेदारी आहे या जो बुनियादी ज़िम्मेदारी में शामिल आहे। त उनजी ब्यूरोक्रेसी जेका असल में सभ खां वॾी मां चवंदो आहियां त जेका वतन दुश्मन अवाम दुश्मन ब्यूरोक्रेसी जेका आहे असां वटि ऐं उनजी अक्सरियत ख़बर थो चवां पर छो त 100% कंहिंखे बि असां स्विफ्ट स्टेट में नथा ॾेई सघूं पर अक्सरियत असांजी जेका आहे उहा कमचोर अवाम दुश्मन ऐं मक़सद जेको टारगेट आहे उन खां हटी करे पंहिंजा ज़ाती मफ़ाद हासिल करण वारी जेका अॻिलियत थियनि था इन जे करे असांजो अवाम जेको बुनियादी सहूलियतूं जेके आहिनि स्कूलनि में उहे नथियूं पहुची सघनि। हाणे उन जे लाइ बजट जो घटि इस्तेमालु थियण जा केतिरा ॿिया रीज़न आहे। ज़ाहिरा सॼी साहब तमामु घणो एक्टिव साहब आहे रिपोर्टर आहे सेक्रेटरीट में घणो जो असर सुख आहे पर ॻाल्हि इहा आहे इन जो इस्तेमालु न थियण जा इलाही सबब ॿिया बि आहिनि ऐं जेके बि सबब आहिनि पर इन जो को बि एक्सक्यूज़ न आहे त उन सबबनि जे करे तव्हां बजट घटि इस्तेमालु कयो ऐं प्रॉपर इस्तेमालु न कयो ऐं जेके बहरहाल में दूर दराज इलाइक़नि में जेके माण्हू ताला वेचा आहिनि ग़रीब माण्हू आहिनि जेके बेपंच माण्हू आहिनि जेके प्राइवेट अफोर्ड नथा करे सघनि जेके शहर में नंढी नंढी वसनि नथा रखनि उन्हनि खे तालीम ॾियण जो हक़ आहे। टीचर एसोसिएशन हुजनि या जेके गवर्नमेंट एजुकेशन जा मुलाज़िम हुजनि या मिनिस्टर साहब हुजे या जेका बि हुकूमत सिंध हुजे उनजी ज़िम्मेदारी इहा ज़िम्मेदारी मां हिन खां कॾहिं इनकार कयां ई कोन थो बल्कि मां चवां थो त इन जो जेकॾहिं इहे पंहिंजो फर्ज़ अदा करण में नाकाम थियनि त इहो ई बिल्कुल सही ठीक है। प्रोफेसर आफ्ताब साहब की तरफ भी बताओ तो प्रोफेसर साहब आप भी अपनी बात को कंटिन्यू कीजिएगा। ये जो खाल एग्जिस्ट कर रहा है और जिस तरह से आपने कहा कि मैं बड़ी जरूरी बात करना चाहता था जी वो ये है यहाँ प्राइवेट स्कूल की बात हो रही है यहाँ कॉलेजेस और प्राइवेट यूनिवर्सिटियों की बात नहीं हो रही। आप देखें कि प्राइवेट कॉलेजेस और यूनिवर्सिटियाँ बिलखसूस मेडिकल कॉलेजेस और इंजीनियरिंग यूनिवर्सिटियाँ इस कदर पैसे ले रही हैं कि मैंने देखा है कि पेरेंट्स ये तो आपने एहसास किया आपके चैनल ने एहसास किया मैं शुक्रगुजार हूँ कि आपने पेरेंट्स और आवाम का एहसास किया वरना तो मीडिया भी इस तरह के इश्यूज को बहुत कम कवरेज देती है। आप सही कह रहे हैं मैं खुद इस बात को एक्नॉलेज करती हूँ। सही है कि माओ ने अपना घर बेचा लोगों ने अपने घर बेचे बच्चों को मेडिकल कॉलेजेस में और इंजीनियरिंग कॉलेजेस में दाखिला लेके देते हैं तो कोई सरकार की तरफ से कोई ऐसी रेगुलेटरी अथॉरिटी और कोई ऐसा इंतजाम होना चाहिए कि कम से कम इतना वो नाजायज नजर आता है। वो कहते हैं जी हमारी बिल्कुल मेडिकल की बात ले लें कहने को तो वो ये कहते हैं कि हम 9-10 लाख कुछ कोर्ट्स ने उनको पाबंद भी किया कि कम आप फीस लें लेकिन वो हिडन चार्जेस जिस तरह होते हैं चीजों के बजाय वो बताते हैं कि हम अच्छा इस बात का क्या जवाब देंगे जैसे सत्तार साहब ने कहा या हैदर साहब भी इस बात को डिफेंड कर रहे हैं कि टीचर्स को कोर्सेज कराने होते हैं जून जुलाई की फीस प्राइवेट स्कूल जो है वो मोस्टली लेते हैं तो हैदर साहब का कहना है कि कानून में भी है कि हम 12 महीने जो है वो फीस वसूल कर सकते हैं पेरेंट्स से तो फिर तो हम बड़ी जायज उनकी बात जायज लग रही है क्योंकि देखिए ना मोस्टली और आप तो इस्लामाबाद में बैठे हुए रावलपिंडी में अभी पिछले हफ्ते पेरेंट्स ने जो है वो एहतजाज किया था जब हाई कोर्ट ने ये हुक्मनामा जारी किया था कि स्कूल्स जो हैं प्राइवेट स्कूल्स वो वाउचर्स ना इशू करें लेकिन उसके बावजूद भी प्राइवेट स्कूल्स ने जो है वो वाउचर्स इशू कर लिए थे बच्चों को। पेरेंट्स के लेवल पर तो बात समझ आती है वो कहते हैं हमारे बच्चे तो जा नहीं रहे हम किस चीज की फीस दें लेकिन पेरेंट्स को ये सोचना चाहिए कि ये जो स्कूल ओनर हैं उन्होंने अपने उस जगह का किराया देना है जिस तरह उन्होंने कहा हमने फीस देनी है ये एक हद तक मैं ये तो नहीं कह रहा कि ये गलत कह रहे हैं लेकिन होता प्रैक्टिकली ये है कि टीचर्स को तनख्वाहें नहीं दी जाती हैं और जो प्राइवेट स्कूल्स में टीचर्स को तनख्वाहें दी जाती हैं वो नाक हद तक थोड़ी हैं। अच्छा फीस यानी फीस वसूल करना ज़्यादा लेकिन प्राइवेट स्कूल टीचर्स की जो सैलरीज हैं वो बहुत कम है। सतार साहब इन्हें की भी भला थोड़ा रोशनी विजय जो इन्हें गालते ये पॉइंट हम जो है लेकर चलते हैं सतार साहब की तरफ। जी जेस ताईं तव्हां ॻाल्हि कयो था स्कूलनि में प्राइवेट स्कूलनि में सैलरी जो तालुक आहे त असां वटि जेको लॉ आहे टीचर्स जे पढ़ाइण ते बि के मयार ते भला कॉम्प्रोमाइज़ तो कयो वञे छा जेके प्राइवेट स्कूल में टीचर्स पढ़ाइनि था टीचर्स जी जेका उन्हनि जी तनख़्वाह आहे या सैलरी आहे उहा बि असांजे लॉ में कानून में मेंशन थियल आहे। अच्छा असांजे लॉ में मेंशन थियल आहे कानूनदान शामिल करणु घुरिजे हा त असांजे लॉ में मेंशन आहे त जेकॾहिं कंहिं स्कूल में कंहिं स्कूल क्लास कंहिं बि क्लास जी फ़ी जेका मैक्सिमम आहे
सपोज़ पहिरें खां वठी 8 ताईं क्लास एलिमेंट्री स्कूल आहे 8 ताईं तालीम ॾिए थो त हाणे उन मां ॾिसबो त कहिड़े क्लास जी फ़ी वधि में वधि वसूल थो करे पोइ उन क्लास जी फ़ी खे मल्टीप्लाई कंदासीं 4 सां एटलीस्ट उन्हनि चइनि फीस जे बराबरि उन टीचर खे तनख़्वाह उनखे ॾियणी आहे वधीक हू केतिरी फैसिलिटेट करे थो उहा अलॻि ॻाल्हि आहे लेकिन इहा उनखे कानून ते पाबंद बणाए थो त चइनि फीस जे बराबरि मैक्सिमम चइनि फीस जे बराबरि उनखे फ़ी ॾे पघार ॾे हीअ असांजो लॉ आहे ऐं लॉ में इहो बिल्कुलु मेंशन थियल आहे जी 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 आफ्ताब साहब मैं उनकी थोड़ी बात कर रहा हूँ जी देखिए हमने एक दिन हम मुसलमान हैं हमने एक दिन अल्लाह के यहाँ भी हाजिर होना है कहने को ये कहने कानून है और हाँ इन्होंने तो बड़ा सिंप्लीफाई कर दिया है कानून का नाम और सॉल्यूशंस देके मेरे तो सवाल खत्म हो गए जी प्रैक्टिकली बात ये कानून की बात कर रहे हैं लोग दस्तूरी कॉन्स्टिट्यूशन ऑफ पाकिस्तान जो सुप्रीम लॉ ऑफ द लैंड है उसको नहीं मानते तो यहाँ किस कानून की बात कर रहे हैं और कहने को आप कागजों में तो लिख देंगे कि हम इतनी दे रहे हैं या उनसे साइन लेते हैं प्रैक्टिकली कितनी दे रहे हैं ये हमें हम ओवरऑल बात कर रहे हैं मैं इनके अकेले इनके इदारे की बात तो नहीं कर रहा आप जनरली बात कर रहे हैं हम जनरल बात कर रहे हैं जो अंदर जाके देखें आप इसको विजिट करें और इसकी गहराई में जाएं और कभी कोई सर्वे करवा लें टीचर से कि उनको क्या कुछ मिल जाए अच्छा सर्वे से जी आप जवाब देंगे तो बात ये है कि जेको तव्हां चओ था त सैलरीज़ असां जेके गवर्नमेंट मुलाज़िम आहियूं गवर्नमेंट ऑफिसर्सूं कॾहिं बि उन कानून खां त असां वधाए नथा सघूं न कानून अगरि चवे थो चइनि फीस जे बराबरि तव्हां ॾियो त असां उन कोन मजबूर करे अच्छा सरदार साहब इहो ॿुधायो प्राइवेट स्कूल एतिरा वधी छो विया आहिनि घिटी घिटी में प्राइवेट स्कूल पियो आहे छा इन सां क्वालिटी कॉम्प्रोमाइज़ नथी थिए क्वालिटी तव्हां जेतिरो तादाद वधण जो मतिलबु आहे त असांजी पॉपुलेशन एतिरी इंक्रीज़ थी वई आहे असां वटि जेके गवर्नमेंट जा स्कूल आहिनि उहे एतिरा आहिनि ऐं हाणे तुलबा शुमारी जो जेको आहे कोई अमल शुरू कयो आहे तव्हां छा इन थोरो ॿुधाइजो छा काउंट पिया कयो प्राइवेट स्कूल जे हवाले सां हिन वक़्तु गवर्नमेंट ऑफ सिंध जेको आहे उहो असांजे RSU ऐं असांजी जेको आहे DG मॉनिटरिंग इवोल्यूशन जेको आहे उनजे तावन सां जेको आहे सो हिकिड़ो सेंसस जो अमल हले थो पियो उन सेंसस जे अमल में ईअं आहे त असां इहो मालूम करणु चाहियूं था त असां वटि केतिरा रजिस्टर्ड प्राइवेट स्कूल आहिनि असां उन्हनि जी सिर्फ़ु ॻाल्हि कयूं था फ़िलहालु पहिरें फेज़ में सिर्फ़ु रजिस्टर्ड प्राइवेट स्कूल जेके आहिनि उन्हनि में मौजूदु फैसिलिटी तमामु लाज़मी आहे जीअं आउं अव्हांखे चयो त हाणे खोड़ असांखे प्राइवेट स्कूल जेके आहिनि नंढड़ा नंढड़ा हिकिड़ी घिटी में हर मोहल्ले में नज़र असांखे ज़रूरु ईंदा आहिनि हाणे रजिस्टर्ड प्राइवेट स्कूलनि जो असां अॻु में असांखे हिकिड़ो रफ फिगर या असां वटि जेका अवेलेबल डेटा उहा आहे लेकिन उनखे एक्यूरेट बनाइण जे लाइ त वाक़ई इहे जेके ॿार असां वटि जेके पढ़ंदा इहे आहिनि केतिरा आहिनि हिन जो एक्यूरेट फिगर मालूम करण जे लाइ इहा सेंसस थिए पई ऐं इहा सेंसस तमामु जेको आहे अहम आहे असां त मां हिन KTN जे प्लेटफॉर्म तो हिकिड़ो मतिलबु जेके असांजा प्राइवेट इदारनि जा मुंतज़मीन आहिनि एडमिनिस्ट्रेटर उनखे हिकिड़ो रिक्वेस्ट बि कंदुमि त हिन असांजी जेको आहे हिन मुहिम खे कैंपेन खे कामयाबु बणाइनि त जीअं हिन सां छा थींदो त असांजो ॿारनि जो एक्चुअल तादादु असांखे मालूम थी वेंदो गवर्नमेंट जे ॿारनि में केतिरो थो पढ़े ऐं असां वटि केतिरो थो पढ़े इन सां हिकिड़ी गवर्नमेंट खे पंहिंजूं पॉलिसियूं जेके आहिनि उहे वज़ा करण में हिकिड़ी आसानी पैदा थींदी ऐं सही तौर ते उहे पॉलिसी जेका ठाहे सघंदा इन खां अॻु में तुलबा शुमारी जेको अमल थियो आहे न अॻु में कॾहिं अहिड़ो कोशिशूं थियूं आहिनि केतिरा दफ़ा बाक़ाइदे हिकिड़ो त मतिलबु इहो अमल थियो कोन्हे अच्छा त इन सां छा आहे त असांखे इहा बि ख़बर पवंदी त आउट ऑफ स्कूल चिल्ड्रन केतिरा आहिनि छो त हिन वक़्तु गवर्नमेंट ऑफ सिंध ते हिकिड़ो इहो बि प्रेशर आहे त तव्हांजे सूबे में जेके आउट ऑफ स्कूल चिल्ड्रन उहे तमामु घणा आहिनि बिल्कुलु आहिनि हा उनजे हिसाब सां त असांखे एक्यूरेट फिगर मिली वेंदी त असां उहे जेके आउट ऑफ स्कूल चिल्ड्रन आहिनि उन्हनि खे वरी असां कीअं जेको आहे सो उन्हनि खे वरी तालीम जे हवाले सां हिकु रिपोर्ट आई हुई जंहिंमें ड्रॉप आउट्स जो रेशो खे बयानु कयो वियो जी हैदर साहब तव्हां आप कुछ कहना चाहेंगे क्वालिटी कॉम्प्रोमाइज़ पे जी मैं ये अर्ज़ करूँ आपसे कि जब हम प्राइवेट स्कूल्स के टीचर्स की तनख्वाह की बात करते हैं तो सत्तार साहब ने जिस तरह सूबा सिंध वो पहला सूबा था जहाँ प्राइवेट स्कूल्स के लिए रूल्स और रेगुलेशन बनाए गए और रेगुलेटरी बॉडी बाकायदा बनाई गई फॉर्म की गई और इन्होंने कानून के मुताबिक भी बताया कि इस तरह से जो फ़ीस है उसके मुताबिक टीचर को तनख्वाह दी जाती है गुजारिश सिर्फ इतनी सी है कि हम मामला क्या है कि चूँकि प्राइवेट स्कूल्स में कैटेगरीज़ बहुत ज़्यादा हैं वैरायटी बहुत ज़्यादा है तो हम फ़ीस देखते हैं बहुत महंगे स्कूल की और तनख्वाह देखते हैं टीचर की बहुत छोटे स्कूल की जबकि बिल्कुल ये मार्केट ओपन है फ्री एंड फेयर मार्केट है यहाँ ऐसा हो ही नहीं सकता
कि कोई प्राइवेट स्कूल जो है वो फीस तो बहुत ज़्यादा ले रहा हो और अपने टीचर्स को कम पे कर रहा हो। ऐसा नहीं है, ऐसा नहीं होता है। अच्छा? ओपन मार्केट है, यहाँ टीचर भी इंडिपेंडेंट है और वो प्राइवेट वर्कर है, तो अगर उसको तनख्वाह कम दी चलिए आप जाएगी। समर कैंप की बात कर लें, समर कैंप की क्यों फीस दी जाती है? जब जून जुलाई की ले रहे हैं तो इस तरह की एक्टिविटीज़ क्या फ्री में नहीं प्रोवाइड की जा सकती? देखिए, जो समर कैंप की बात है, पहली बात तो ये कि ये बहुत ही कम स्कूलों में जो है वो ऑफ़र किया जाता है। जिन स्कूलों में इस तरह की एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज़ के लिए स्पेस होता है या फैसिलिटीज़ होती हैं, तो वो स्कूल्स वालिदैन के इसरार पर या उनकी ख्वाहिश के मुताबिक कि बच्चों को इस समर ब्रेक में जो है वो इंगेज रखा जाए, इसके लिए वो समर कैंप जो है वो ऑफ़र करते हैं। अब इसकी जो फ़ीस ली जाती है वो उससे इख्तिलाफ़ किया जा सकता है, इत्तेफाक किया जा सकता है कि वो कम है या ज़्यादा है, वो नहीं होनी चाहिए। नहीं होने का मसला ये है कि तमाम जो समर ब्रेक है या समर कैंप की जितनी भी चीज़ें हैं उनके लिए स्पेशल सारे अरेंजमेंट्स, स्पेशल सारे रिसोर्स पर्सन। अच्छा, दूसरी एक शिकायत और, मैं सॉरी आपको इंटरफेयर कर रही हूँ, पेरेंट्स की तरफ से आ रही है कि बच्चों पे प्राइवेट स्कूल्स में बहुत ज़्यादा बर्डन बढ़ता जा रहा है। बैग्स, कोर्सेज और जो है बहुत सी ऐसी एक्टिविटीज़ होती हैं जिनसे अलग से उनको जो है वो, जैसे मैंगो डे हो गया, कोई डे हो गया, तो उनको दे हैव टू पे फॉर इट। तो क्या ये भी दुरुस्त बात है? इसमें भी क्या कोई प्राइवेट स्कूल कोऑपरेट नहीं कर सकता है इस तरह की एक्टिविटीज़ में? वो भी आप लोगों ने जो है लेना होता है स्टूडेंट से। देखिए, जहाँ तक करिकुलर एक्टिविटीज़ के मामलात हैं, वो तमाम प्राइवेट स्कूल्स की बात इस तरह से इज्तिमाई तौर से की जा सकती है कि तमाम स्कूल्स जो है वो अपनी एक्टिविटीज़ को मैनेज करते हैं। कुछ स्कूल्स हर शोबे की तरह, हमारा शोबा तालीम में भी जो है वो कुछ फ़ीसद काली भेड़ें ज़रूर हैं या मफाद परस्त टोला है या बिल्कुल ताजराना जहन के लोग हैं कि जो वालिदैन पर गैर ज़रूरी अखराजात का बोझ डालते हैं। ये आपने कबूल किया, ठीक है, सही है। अच्छा प्रोफेसर आफ्ताब साहब, ये आप भी इस पे कीजिएगा कमेंट कि आजकल प्राइवेट स्कूल्स में हमने ये देखा कि बच्चों पे बर्डन जो है वो बहुत ज़्यादा बढ़ता जा रहा है। जो करिकुलम है वो भी इतना सिंप्लीफाइड नहीं है उनका, यानी बाकायदा सेपरेट टीचर्स जो है, ट्यूशन का एक और ख़र्चा है जो वालिदैन को उठाना पड़ रहा है। तो ये भी मैं अपने पैनल के आगे सवाल रखना चाहूँगी कि क्या स्कूल में जो है प्रॉपरली अटेंटिवली उनको पढ़ाया नहीं जाता है, जो ट्यूशन पे आजकल माँ बाप जो है वो भेज देते हैं बच्चों को? जी, पहले आप इस पे प्रोफेसर साहब कमेंट कीजिएगा, देन आई गो टुवर्ड्स। पहली बात तो जो हैदरवी साहब फरमा रहे थे कि ताजराना से, तो मैं ये समझता हूँ कि एजुकेशन शुरू में जब पाकिस्तान बना और आज से पहले हम पुरानी बातें जब बुजुर्ग बैठते हैं तो करते हैं, आप लोग सुनते होंगे, तो ये एक मिशनरी जज्बे से किया जा रहा था काम। ये इसमें कोई शक नहीं कि आजकल ये जिस तरह आप ट्यूशन की बात कर रहे हैं, चाहे वो प्राइवेट स्कूल हो या सरकारी स्कूल हो, उनमें ये जो रुझान है ट्रेडर्स वाला, पैसे वाला, मतलब बिजनेस, ये इसमें बिजनेस नहीं है। ये तो हम जब कहते हैं कि ये नबियों का पेशा है, हम जब कहते हैं तालीम की बात करते हैं तो हम एक खास तनाजुर में बात करते हैं, तो हमें उस नजर से देखना चाहिए। मिशनरी बेसिस पे इस पर काम। अच्छा, बर्डन बढ़ता जा रहा है बच्चों पे प्राइवेट स्कूल्स में, इस बात पे जो आपने कहा, जी वो मैं वो दूसरी बात ये करना चाह रहा था कि आपने कहा कि बर्डन बढ़ रहा है और ये वो, तो इसमें एजुकेशनिस्ट जो हैं उनको बिठाया जाए और उनसे बात की जाए। इसमें कोई शक नहीं कि अगेन स्टेट रिस्पांसिबल है। अच्छा, उसको कैसे हम काम ठीक, सतार साहब की तरफ मैं जाती हूँ और ये सवाल रखती हूँ। सतार साहब, ठीक है, अब आए गालते मुतफिक आयो तो जेको प्राइवेट स्कूल में तालीमी मयार जेको बेहतर आहे, ठीक है ना? इन ते तव्हां एग्री कयो था, पर उन बावजूद भी जेको इन कंसाइज जवाब ॾिजो त टाइम बि असां वटि घटि आहे, उन बावजूद बि वालिदैन जेको आहे ट्यूशन ते छो मोकिलनि पिया? हाणे हिकिड़ो वालिदैन जी पंहिंजी हिकिड़ी सेटिस्फेक्शन आहे। असुल ॻाल्हि इहा त के वालिदैन अहिड़ा आहिनि, ऐं ॿियो होमवर्क बि प्राइवेट स्कूल्स में एतिरो मिले पियो जो वालिदैन जेको आहे परेशान थी वञनि पिया। जनरल मसला आहिनि, घर जा मसला आहिनि। ॻाल्हि इहा न त जेको ॿारनि खे होमवर्क जेसिताईं न मिलंदो तेसिताईं त कमु न थींदो। बाक़ी हाणे स्कूल जी मैनेजमेंट ते आहे त उहो होमवर्क घटि कीअं करे सघनि त उहे मैनेज करे सघनि था टाइम टेबल खे। माना अगरि अॼोके ॾींहं ते 4 या 3 सब्जेक्ट पढ़ाइनि, ॿिए ॾींहं ते ॿिया सब्जेक्ट पढ़ाइनि, त इहो लोड जेको आहे ॿार तां वो घटि थी सघे। लोड जी ॻाल्हि मञो था त लोड आहे वाकई में प्राइवेट स्कूल्स रखनि था। हैदर साहब, इन ॻाल्हि ते आवां बि कमेंट करे छॾिजो। घणा सब्जेक्ट वगैरह पढ़ाए वेंदा जेके उहे कंपलसरी आहे। सही। देखें, ये बदकिस्मती से गुज़िश्ता 30-40 सालों में कारपोरेट वर्ल्ड
का एक कल्चर डेवलप हुआ जिसमें एजुकेशन को बहुत ही महदूद तसव्वुर के साथ लिया गया है कि सिर्फ ग्रेड्स और मार्क्स फोबिया जो है वो बनता चला गया है। तो प्रॉब्लम ये आई है कि हमने एजुकेशनल इंस्टीट्यूशंस को बेसिकली सिर्फ ट्यूशन सेंटर बना दिया है। सही। हम ग्रेड्स और नंबर्स के पीछे इस तरह दौड़ने लगे हैं तो वालिदैन भी उस रविश पर चल पड़े हैं और अपने बच्चों को ट्यूशन पढ़ाते हैं। हाँ। जबकि एजुकेशन नहीं, वालिदैन तो ट्यूशन सेंटर्स होमवर्क पूरा करने के लिए भी भेजते हैं ना, आपकी बात दुरुस्त है, ग्रेड्स के लिए भी भेजते हैं, लेकिन मेरा मकसद ये है कि ऐसा माहौल क्यों नहीं प्रोवाइड किया जाता प्राइवेट स्कूल्स में कि होमवर्क की सूरत में वो उनको बर्डन तो ना दें। बैग्स इनके आज इतने ज़्यादा भारी भारी जो है वो हमें नज़र आते हैं, उस पर भी कोई हमें स्ट्रैटेजी नज़र नहीं आ रही होती प्राइवेट स्कूल्स की। देखें, जहाँ तक प्राइवेट स्कूल्स की बात है, प्राइवेट स्कूल्स अपने तौर पर डिस्करेज करते हैं, ज़्यादा इनकरेज नहीं करते प्राइवेट ट्यूशंस को, इसलिए कि प्राइवेट ट्यूशन जो है वो स्कूल के सिस्टम को जो है वो डिस्टर्ब करती है और बच्चे को इंडिपेंडेंट लर्निंग से भी रोकती है। ठीक है, बहरहाल ही टॉपिक भी वसी हो। तमाम पैनलिस्ट जी महिरबानी, काजी साहब ऐं जेको आहे सगीर तव्हांजी भी महिरबानी, हैदर साहब आपका भी बहुत बहुत शुक्रिया, सता साहब तव्हांजी भी महिरबानी, तो तव्हां जेको आहे प्रोफेसर साहब तव्हांजी भी वरी वरी महिरबानी। आप तमाम मेहमान जेको आहे ख़ूबसूरत अंदाज़ में जेको आहे डिस्क्राइब कयूं शयूं, ऐं यकीनन जेके प्राइवेट अॻवान हुया एसोसिएशन सां तालुक़ रखनि पिया उन्हनि बि सही सां डिफेंड कयो। ज़ाहिर आहे हू जंहिं शइ सां तालुक़ रखनि था त उनखे त डिफेंड कंदा ई, पर सवाल इहो थिए पियो त अगेन तालीम खे महांगो न हुजणु खपे। जिते सियासतदान इहो नारो हणनि था त तालीम सभिनी जे लाइ आहे त उनखे मुफ़्त छो न कयो वञे ऐं सभिनी जे लाइ एक्सेसिबल छो न कयो वञे। सो पहिरियों फीडबैक ॾियणु न विसारींदा। मुलाक़ात थींदी ईंदड़ हफ़्ते। पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखंदा। अल्लाह हाफ़िज़।